अस्सलामुअलैकुम दोस्तों, यकतारे चपड़ी जो बेताजो बादशाह फनकार जिगर जलाल पंज अखरन खे समझा दिल दर्द मारलवा। फनकार जिगर जलाल केर ऐं किथां जो आहे? फनकार जिगर जलाल खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? छा तव्हांखे ख़बर आहे फनकार जिगर जलाल जो असल नालो केरु आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ ते। यकतारे ऐं चपड़ी जो शहनशाह फनकार उस्ताद जिगर जलाल। फनकार जिगर जलाल शहीदनि जे शहर लाड़काने सां तालुक़ु रखंदड़ आहे। हिन वक़्तु अटकल हिन जी उमिरि 55 साल आहे। सभ खां पहिरियां जिगर जलाल पंहिंजे शहर जे उस्ताद इमदाद अली मंगणहार खां मौसीक़ी जी सिख्या वरिती ऐं बाद में जलाल चांडे जो प्यारो शागिर्द बणियो। जिगर जलाल जो असल नालो नबी बख्श चांडियो आहे ऐं पारस म्यूज़िक कंपनी जे मालिक ऐं सिलेक्शन शाइर आबास मला ऐं ख़ादिम चिंजणी संदन नालो जिगर जलाल रखियो ऐं अॼु ॾींहं ताईं जिगर जलाल जे नाले सां काफ़ी मशहूरु आहे। पाण हिकु बहितरीन तबियत जो मालिक ऐं निहायत महिमान नवाज़ आहे ऐं जलाल चांडियो जॾहिं बि लाड़काने जे आसपास प्रोग्राम कंदो हो त जिगर जलाल वटि राति रहंदो हो, जॾहिं हू मोरे शहर में रहंदो हो जलाल चांडियो। उमेद त वीडियो अव्हांखे भलो लॻो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।